असांजो जेको कल्चर आहे उहो छा आहे, उन कल्चर जे हिसाब सां असां कीअं पंहिंजी ॿोली खे जो वधाउ कयूं या उनखे खणी वञूं। अच्छा, हाणे इन में हिकिड़ो मसइलो असांजो आहे रीडिंग एंड राइटिंग जो। असांजो हाणे जेका असांजा नौजवान आहिनि, पहिरियों छॾियो अंग्रेज़ी जी ॻाल्हि था पहिरियों कयूं, अंग्रेज़ी में प्रॉब्लम आहिनि। अंग्रेज़ी में ॿार जेको लिखे थो उहो गुड जी स्पेलिंग GOOD जी जाते GUD थो लिखे। ठीकु आहे साईं। हाणे असां छा कयो आहे, असां रोमन उर्दू शुरू कई आहे। मेजॉरिटी ऑफ सिंधी फ्रेंड्स जेका मुंहिंजा आहिनि उहे मूंखे रोमन उर्दू मोकिलींदा आहिनि। 10% रोमन सिंधी में। रोमन सिंधी मूंखे सोचणो पवंदो आहे त छा चवणु चाहे थो। मां चयो अंग्रेज़ी लिख यार, रोमन उर्दू लिख, या सिंधी में बि टाइप करे सघे थो तूं। अच्छा, पढ़ियल लिखियल माण्हू, हाणे असांजी स्पेलिंग जी हालत छा आहे, मां मैसेज पियल, मां नाला डिस्क्लोज नथो। ख़ुशी, हाणे ख़ुशी जो वाव गुम थी वियो, खे शीन ये ख़ुशी। हाणे इहा स्पेलिंग असांजी स्क्रिप्ट जी सिंधी जी इहा आहे। ज़ालिम, ज़ुए सां ख़तमु, हाणे ज़े सां ज़ालिम। हाणे असां जॾहिं जेका पढ़ियल लिखियल बि अगरि टाइपिंग बि कयूं था, जेको कीबोर्ड मौजूदु आहे असां वटि पंहिंजो मोबाइल ते, उन में स्पेलिंग जा मसइला बि तमामु घणा आहिनि। हाणे इहो आहे सॼो टेक्निकल नॉलेज ड्रिवन इशूज़ आहिनि इहे। त हाणे असां इहे छा असां रोमन सिंधी जी तरफ़ वञूं पिया। अच्छा, ॿी ॻाल्हि मुंहिंजो हिकिड़ो चवणो हूंदो त घबराइणो कंहिंसां ॻाल्हि न आहे, छो जो इहे जेको टेक्नोलॉजी अचनि थियूं असांखे उनखे एक्सेप्ट करिणो आहे, उन्हनि में ई अॻियां वधिणो आहे। अच्छा हलूं था थोरो हिस्टोरिकली। त ASCII कोड पहिरियों ठहियो कंप्यूटर्स में, ऐं उन ASCII कोड में 1 बाइट हूंदो। ऐं असां मतिलबु अलहमदिल्ला मां बि उन ख़ुशि नसीबनि मां हुउसि जंहिं पहिरीं सिंधी एप्लीकेशन ठाही कंप्यूटर जी सिंधीअ में, C लैंग्वेज में। असां ASCII में ठाहीसीं। उहा फार्म 7B हुयो, जेको मुकमल तौर ते अॼु बि उहो मौजूदु आहे फॉर्म। छो जो अॻे फॉर्म 7B ते वॾो मसइलो हूंदो, स्कैन करे रखंदा, उहो बाक़ाइदे टाइपिंग करे सिंधी जो जेको कीबोर्ड सिंधी लिखंदो ऐं वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ ASCII कोड मां तरक़ी थी टेक्नोलॉजिकली, ऐं यूनिकोड ते पहुतासीं। त साईं माजिद बुर्गी साहिब खे सलाम आहे, जस आहे, जंहिं सिंधी ॿोली खे उते आंदो। हिन वक़्तु यानी अगरि ॾिसूं यूनिकोड में बि त 161 सेपरेट स्क्रिप्ट्स मौजूदु आहिनि। त ख़ुशनसीब आहे सिंधी ॿोली बि, त उन्हनि 161 स्क्रिप्ट्स में सिंधी ॿोली अरबिक स्क्रिप्ट जे अंदरि अचे पई। अच्छा, अचूं था माइक्रोसॉफ्ट ऑफिस सां ज़िक्र कयो त 102 लैंग्वेजिस आहिनि टोटल। लैंग्वेज एक्सेसरी पैक फॉर ऑफिस 2016, त हुन में बि अलहमदिल्ला सिंधी इज़ द पार्ट, सुठो कमु पियो हले। अच्छा, हाणे थोरो अॻियां वधंदासीं त हाणे असां जेके प्रॉब्लम्स आहिनि उहो लैंग्वेज डॉक्यूमेंटेशन खे साईं ज़िक्र करे वियो। हाणे डॉक्यूमेंटेशन छा आहे त असांजा तक़रीबन साईं ॿुधायो त सिर्फ़ु 2 न्यूज़पेपर, सभु न्यूज़पेपर इहे इमेज बेस तस्वीरूं आहिनि। हाणे तस्वीरुनि खे मां छा कंदुसि, तस्वीरुनि मां का डेटा एक्सट्रैक्ट कोन थींदी। असांजा जेके लाइब्रेरीज़ जा बुक्स आहिनि उहे बि सभु स्कैन थियल आहिनि। असांजी जेकियूं डिक्शनरीज़ आहिनि जेकियूं उहे बि तक़रीबन स्कैन थियल पियूं आहिनि वेब ते। मवाद मौजूदु आहे, उहो मवाद हाणे असांखे यूटिलाइज़ करिणो आहे। त साईं साहिबु कॾहिं वेंदासीं त हिन मवाद खे OCR जे थ्रू असां कन्वर्ट करे ऐं अहिड़े तरीक़े सां इहो मवाद असां डेटा बेसिस में कॉर्पस में आणियूं त जीअं असां थोरो कुझु अॻियां वधी सघूं। साईं पंहिंजो मदर साहिब सां बि किथे बि कयोमांसि, तव्हांजो 21 जो पेपर मां ॾिठो त हाणे हिन में 15,788 जेका सो टोटल टैक्स कॉर्पस हुयो, इन ते तव्हां कमु कयो आहे। हाणे ऑन दी अदर हैंड अगरि मां अरबी ते बि कमु कयो आहे, ऐं चाइना पंहिंजो UAE में, ऐं पंहिंजो उर्दू ते बि कमु कयो आहे, सिंधी ते बि थोरो कमु कयो आहे। त असां वटि अरबी में ऐं उर्दू में बहितर डेटा सेट्स आहिनि बनस्बत सिंधी। त इहो बि असांजो हिकिड़ो प्रॉब्लम आहे, टेक्निकल प्रॉब्लम बि आहे ऐं माइंड सेट प्रॉब्लम बि आहे। हिकिड़ो मां ईअं ई चैट GPT सां कचहरी बि कयमि त AI जो, उनखां पोइ वरी मां उनखे उर्दू में ट्रांसलेट करायो ऐं पोइ सिंधी में ट्रांसलेट करायो। तमामु ख़राबु ट्रांसलेशन थी। साईं जीअं ॿुधायो गूगल उन बहितर आहे। ऐं साईं सां बि कचहरी कयमि त मां हाणे चैट GPT, अच्छा चैट GPT छा आहे त जनरेटिव AI आहे। साईं चयो त शाइरी हिकिड़ो तख़लुस, तव्हां हिकिड़ो सोच आहे हिकिड़ी, हुन में तव्हां ईंदो। शाइरी बि मां कराईमांसि 2-3 टॉपिक्स ते। अंग्रेज़ी शाइरी परफेक्ट रदीफ़ काफ़िए सां, उर्दू जी ऐं सिंधी जी में वज़न ऐं बहर जो मसइलो हो, बाक़ी रदीफ़ काफ़ियो खणी आयो अलाए किथां, मूंखे ख़बर कान्हे किथां लफ़्ज़ खणी आयो, पर जनरेट करे वियो 12 मिसरा उर्दू में ऐं 8 मिसरा जेको आहे सो सिंधी में। ऐं अमेज़िंग मूं वटि पियो आहे रिकॉर्ड। हाणे अचूं था साईं AI जे ज़माने ते। AI
जेकी आहे सो जेको लिंग्विस्टिक डाइवर्सिटी आहे उन में AI असांजो सुठो किरदारु अदा करे सघे थी। AI टेक्नोलॉजी ऑफर्स प्रॉमिसिंग सॉल्यूशन। अच्छा, इन में कहिड़ा कहिड़ा टूल्स आहिनि, जीअं साईं बि ज़िक्र कयो, स्पीच टू टेक्स्ट ऐं रोमन सिंधी टू टेक्स्ट। हाणे असां वटि हिकिड़ो ॿियो मिसाल इहो थियो आहे, हाणे असां वटि टाइपिंग जी मां चयो त सिंधी लिखणु ॾाढी मुश्किल थी वई आहे, ऐं ज़ाहिर बात आहे कीबोर्ड में बि मख़सूस डिजिट्स आहिनि, उन्हनि खे का शिफ्ट जे ज़रिए थींदी, का कंट्रोल जे ज़रिए थींदी, त उहा असांजे यूज़र्स खे ख़बर न आहे। त इहे अगरि टूल अची था वञनि सुठे नमूने, आहिनि कुझु टूल, मां उर्दू जा चेक कया त उर्दू में स्पीच टू उर्दू तमामु सुठा टूल हुया, पर सिंधी वारा मूंखे मिलिया न आहिनि तरतीब में, पर उहे पेपरनि जी सूरत में आहिनि, यानी को रिसर्च पेपर आहे, टूल अवेलेबल न आहे। त इन ते असांखे थोरो कमु करिणो पवंदो। रिवाइवल जेकी लैंग्वेजिस जी आहे उहा AI करे पई, त असांखे AI जो साथ ॾियणो पवंदो। उहो तरीक़ो इहो ई आहे त सिंधी मस्ट बी पार्ट ऑफ द AI टूल्स। उहो कीअं थींदो, उहो डेटा सेट्स, जेकी साईं बि ॻाल्हि करे वियो, साईं बि ॻाल्हि करे वियो, मां बि उहा ॻाल्हि रिपीट पियो कयां, इन करे मां चयो साईं मुंहिंजी ॻाल्हियूं हैक करे वियो मज़ाक में। साईं जेका अॼुकल्ह टूल अचनि पिया, हाणे अॼुकल्ह ज़मानो आहे एप्स जो, हाणे टूल्स उहे जेका मोबाइल एप्लीकेशन्स आहिनि। हाणे असांखे इहो बि ॾिसणो पवंदो त उहे मोबाइल एप्लीकेशन असांजूं केतिरियूं सिंधीअ में आहिनि। असांखे हर उन एप्लीकेशन ते कमु करिणो पवंदो जेकी लैंग्वेज बेस्ड आहिनि, ऐं जेकी अंग्रेज़ी में या उर्दू में या अरबी में बि कनि पियूं, असां उनखे सिंधी में खणी अचूं। हिकिड़ो ॿियो मसइलो असांजो जेको आहे डिजिटल फुटप्रिंट। डिजिटल फुटप्रिंट जो मक़सदु इहो आहे त असां केतिरा अवेलेबल आहिनि। साईं उहो कवर करे इहो टॉपिक मां हिन खे कोन थो वधीक कयां। असांजो फुटप्रिंट तमामु घटि आहे, तमामु लाइट आहे, इन खे असांखे डार्कर करिणो पवंदो। फुटप्रिंट खे असांखे इंटरनेट ते हर शइ मौजूदु हूंदी तॾहिं असां विज़िबल हूंदासीं। AI टूल असांखे प्रोवाइड था कनि अपॉर्चुनिटीज़ एंड कोलैबोरेशन। असांखे इहो बि करिणो पवंदो त असां जेके बि टूल्स आहिनि, जेके बि हाणे चैट GPT खां अलावा बि असांखे जीअं साईं ॻाल्हि के बिंग जी या ॿियनि जी, असांखे हर टूल में पोइ हाणे या हिकिड़ी फ़ौज ठहे या हिकिड़ी टीम ठहे, उहा हर टूल ते असांखे वञिणो पवंदो ऐं असांखे पंहिंजी लैंग्वेज खे इंक्लूड करिणो पवंदो। सिंधी OCR ते साईं ॻाल्हाए वियो। अच्छा, ॿियो मसइलो मूंसां जेको मां सम्झां, असांजी जेका TV ड्रामाज़ ऐं TV प्रोग्राम्स आहिनि उहे सभु YouTube ते मौजूदु पिया आहिनि, ऐं उते जेको सब टाइटल सिंधी में आहे ई कोन। हाणे नॉर्मली अंग्रेज़ी प्रोग्राम ॾिसबो आहे या ड्रामो या फिल्म ॾिसबो आहे, सब टाइटल अंग्रेज़ी इन लाइ कयो वेंदो आहे त जेको माण्हू अंग्रेज़ी नथा सम्झी सघनि प्रोनाउंसिएशन या हुनजो एक्सेंट, त उहे पढ़नि। उन सां फ़ाइदो इहो थो थिए त उहे टेक्स्ट बि असांजे डेटाबेस जो हिसो थी वञनि। त अॼु अगरि असांजा TV चैनल्स सब टाइटल सिंधी जो, ऐं केतिरा सिंधी चैनल असांजा घणो करे त म्यूज़िक ते या उन ते, पर उहो म्यूज़िक में बि अगरि उहे पंहिंजो सब टाइटल खणी अचनि त इहो बि हिकिड़ो वॾो असांजे लाइ हेल्प थींदी, मदद थींदी। साईं मां कयां पियो ख़तमु साईं। अच्छा, लर्निंग सिंधी जा टूल्स बि तमामु घटि आहिनि। त असां ॿार हाणे सिंधी खां परे था थियनि, ॾेढ ॾाढो ॾींगो आहे, ॿार सिंधी खां जबराए ॾिसो कोन ॻाल्हाए सघंदो। सिंधी टूल्स, लर्निंग टूल्स, इहे बि असांजा ख़तमु थी विया आहिनि। साईं ॻाल्हि के वेबसाइट जी टैग्स जी, इन खे मेटा टैग चइबो आहे HTML कोड में। मेटा टैग जो कमु हूंदो आहे त सर्च इंजिन खे ॿुधाए त हिन में छा आहे। हाणे मिसाल जे तौरु मां हिकिड़ी वेबसाइट ठाही जंहिंमें क़ुरान आहे। क़ुरान जी मां लिखी स्पेलिंग QURAN, क़ुरान जी मां लिखी त KOORAN, साओ करे ग़लति स्पेलिंग, त जेको बि माण्हू सर्च करे क़ुरान खे अंग्रेज़ी में, भली रॉन्ग स्पेलिंग सां भली राइट स्पेलिंग सां, इहा शइ अचे। इहे मेटा टैग जी जान हूंदी आहे कंहिं बि वेबसाइट जी। साईं ज़िक्र करे वियो, साईं ॾेखारे बि छॾियो सवाइ हिकिड़ी वेबसाइट जे, त मेटा टैग ते बि साईं कमु करिणो पवंदो। कंप्यूटर विजन थी वियो, स्पीच रिकग्निशन थी वई, सेंटिमेंट एनालिसिस, NLP टूल्स, इन्हनि ते असांखे कमु करिणो आहे। आख़िर में 3 पॉइंटूं मुंहिंजूं आहिनि। साईं हिकिड़ो मिंट खपे बसि। लैंग्वेज पॉलिसी मेकर्स जेके आहिनि उन्हनि खे हाणे थोरो अगेन रीथिंक करिणो पवंदो, डिजिटली सोचणो पवंदो। असांखे पंहिंजो जेको नॉलेज आहे उहो डिजिटल लिटरेसी मां खणी करे, पहिरियों त असां ट्रेडिशनल लिटरेसी में हुआसीं, डिजिटल लिटरेसी मां खणी करे AI लिटरेसी में खणी वञिणो पवंदो। ऐं असांखे पंहिंजो माइंड सेट जेको आहे ट्रेडिशनल मां डिजिटल, ऐं डिजिटल खां पोइ वरी AI माइंड सेट। त हाणे असांखे सोचणो आहे त AI छा थो करे सघे। AI सभु कुझु करे सघे थो, त असां जेसिताईं पंहिंजो माइंड सेट चेंज न कंदासीं, असांजी सिंधी ॿोली जे लाइ मसइला ऐं मसाइल रहंदा। महिरबानी साईं।